गंबट गम्स अस्पताल के गुर्दन वारे वार्ड में मरीज़ मुमताज़ जेको रोहिड़ी जो रहवासी आहे मुतासिर मुमताज़ पारां डॉक्टर टेक्नीशियन हारून ऐवान जो एतराफ़ी बयान ॾींदे चयो आहे त जनवरी में ऑपरेशन कराइण लाइ 1,80,000 रोक हारून ऐवान वठी ऑपरेशन कयो हो, जेको कामयाब न थियो। हिन वक़्तु ॿीहर ऑपरेशन लाइ चयो वञे थो। जॾहिं त असां गम्स अस्पताल जो नालो ॿुधी गम्स आयासीं, पर डॉक्टर जेको टेक्नीशियन हारून ऐवान पारां साॻी रक़म जी आछ कई आहे। हुन सिहत खाते जे वज़ीर ऐं गम्स डायरेक्टर रहीम बख्श भट्टी खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी टेक्नीशियन हारून ऐवान ख़िलाफ़ कार्रवाई करे ऑपरेशन जी मद में वरतल पैसा वापस करे मुफ़्त में इलाज कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।